बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी लर्निंग ज़ोन जे प्लेटफॉर्म ते अवां सभिनी खे भलेकार। गुज़िरियल वीडियो जे नतीजे में तव्हांजो ॾाढो सुठो रिस्पॉन्स रहियो, मुस्बित मोट मिली, काफ़ी सवाल वसूल थिया, जंहिंमां हिकु सवाल नवाब शाह जे शागिर्द आसिम नवाज़ जो पहुतो, जेको अॼु हल करियूं था। तव्हांखे बि अगरि को केमिस्ट्री में सवाल या कन्फ्यूजन आहे त डिस्क्रिप्शन में ॾिनल व्हाट्सएप नंबर ते पंहिंजो सवाल नाले सां गॾु लिखी मोकिलींदा त हल करे उनखे बि वीडियो जी सूरत में अपलोड कयो वेंदो। अचो त सवाल खे हल करियूं था। Mole of hydrogen and 2 moles of iodine are heated in 2 dm cube vessel. At equilibrium 0.5 mole Hi hydrogen iodide is produced. The equilibrium moles of hydrogen and iodine are respectively. And in the reaction में हाइड्रोजन ऐं आयोडीन मिलाए थो इहे रिएक्टेंट आहिनि। पहिरियां इक्वेशन ठाहियूं, हाइड्रोजन प्लस आयोडीन, Hi is produced. Hi इक्वेशन खे बैलेंस कयूं, हाइड्रोजन भी 2, आयोडीन भी 2, तेतिरा कयूं सर 2। हाणे डेटा ठाहियूंसि, इनिशियल मोल हाइड्रोजन 1 and iodine 2, 1 mole of hydrogen and 2 moles of iodine are heated. Initial mole of product nil, and at equilibrium 0.5 mole Hi is produced. And equilibrium moles Hi है 0.5 यानी Hi 2 मोल ठहंदा त हाइड्रोजन ऐं आयोडीन हिकु मोल ख़र्च थींदा, इस्तेमालु थींदा। जेतिरो Hi ठहंदो उन जे हाफ जेतिरो हाइड्रोजन भी ऐं आयोडीन भी इस्तेमालु थींदो। हिते ठहियो आहे 0.5 त हितां यूज़ थींदा 0.25 यानी 0.5 जो हाफ, त 1 माइनस 0.25, हिते बचंदा 2 माइनस 0.25। हाणे हिनखे माइनस कयूं, 1 मां 0.25 माइनस कयो त बचंदो 0.75, हिन मां 2 माइनस 0.25 त बचंदा 1.75 मोल। ये इक्विलिब्रियम मोल हाइड्रोजन एंड आयोडीन, असांजो जवाब आहे सी। इन सां रिलेटेड ही प्रैक्टिस प्रॉब्लम्स आहिनि जेके तव्हांखे ॾिसनि पिया। पंहिंजे हिसाब सां हल करण जी कोशिशि ज़रूरु कजो। जेकॾहिं नथो सम्झ में अचे या को बि कन्फ्यूजन, को प्रॉब्लम पेश अचे थो त डिस्क्रिप्शन में ॾिनल व्हाट्सएप नंबर ते पंहिंजो सवाल या पंहिंजो जवाबु लिखी मोकिलींदा। जेकॾहिं दुरुस्त हूंदो त बहितर आहे, एप्रिशिएट कयो वेंदो। जेकॾहिं नथो सम्झ में अचे त उनजो जवाबु तव्हांखे एक्सप्लेनेशन सां गॾु ॿुधाईंदासीं। वॾी महिरबानी, अलाह हाफ़िज़। शाह धणीअ जे अमान में हुजो।